अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाबाला मोलो 12 इमाम 14 मसूम पान नंबर 26। इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन जी वाइज़ नसीहत ऐं इल्मी क़ाबिलियत जे मुक़ाबले में कंहिंखे बि साम्हूं अचण जी जुरियत न थींदी हुई। पाण इस्लाम जी तबलीग ऐं तरवीज में इहो अहम किरदारु अदा कयाऊं जो खेनि मुजद्दिद शरीयत मुस्तफ़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां यादि कयो वेंदो हो। इल्म जैफर जो बुनियादु बि पाण ॿुधाऊं। संदन ज़ात गिरामी सिद्क़ व इख़लास जो पेकर ऐं अख़लाक़ जो बहर बेकरान हुई। पाण इल्म व दानिश जा उहे चश्मा आहिनि जिन हर कंहिंखे भरपूर नमूने सैराब कयो। इल्म कीमिया ऐं इल्म जैफर जा मौजूद बि इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन हुआ। इल्म कीमिया ऐं इल्म जैफर जा मौजूद बि इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन हुआ। इल्म तिब ऐं हिकमत में को संदन सानी न हो। वक़्त जे केतिरनि ई हकीमनि ऐं अकाबरनि सां संदन मनाज़िरा थिया। उन्हनि खे संदन हिकमत अमली अॻियां सिरख़म करणो पियो। हिकु ॾींहुं अबू हनीफ़ा नौमान बिन साबित इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जे ख़िदमत उक़दस में हाज़िर थियो त पाण पुछियाऊं, ऐं अबू हनीफ़ा, मूं ॿुधो आहे त तूं दीनी मसइलनि में क़ियास अंदाज़नि या अटकल खां कमु वठींदो। ईअं न कंदो कर, छो त अवल मिन क़ियासिल इब्लीस, दीन में क़ियास जो अंदाज़ो करणु इब्लीस जो कमु आहे। हिकु दफ़ो हज़रत इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन अबू हनीफ़ा खां पुछियो त ऐं अबू हनीफ़ा ॿुधा त ख़ुदावंद आलम अखियुनि में लूणाठो मादो यानी नमकीनी ऐं कननि में करड़ावर यानी कड़ो मादो, नक में रुतूबियत ऐं चपनि में शीरनी यानी मिठाण जो पैदा कई आहे, यानी मिठाण छो पैदा कई आहे। अबू हनीफ़ा चयो त या हज़रत उन जो मूंखे इल्मु न आहे। पाण फरमायाऊं त ॿुध, अखियुनि में चर्बीअ जो ढेरो यानी गंढो आहे, उन में शोरबियत या नमकीनी न हुजे त पोइ चर्बी विघरी ॻरी वञे हा। कननि में कड़ाण उन करे रखी वई त को कीड़ो मकोड़ो उन में पइजी न वञे। नक में रुतूबियत उन करे रखी वई त साह जी आमद रफ़्त आसानीअ सां थींदी रहे ऐं ख़ुशबू ऐं बदबू जो अहसासु थिए। चपनि ते शीरनी उन करे रखी वई आहे जो खाधे पीते में लज़त अचे। अबू हनीफ़ा बि उन ॻाल्हि जो एतिराफ़ु कयो आहे त इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम खां वॾो को बि आलिम न आहे। मुनाजिब अबू हनीफ़ा सुफ़ा नंबर 173। हे मुबारक महीने रजब जे 22 तारीख़ ते हज़रत इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन जो न्याज़ अक्सर सुन्नी ऐं शिया हज़रात कंदा रहनि था ऐं इमाम ऐं इहो न्याज़ कूंजनि जे न्याज़ जे नाले सां मशहूरु आहे। अक्सर माण्हू आदाब, न्याज़, वक़्त जी पाबंदी ऐं तरीक़े खां बेख़बर आहिनि, जंहिं करे संदन हाजत मुस्तजाब नथी थिए। इहो ई सबबु आहे जो असां मोमिननि जी मालूमात लाइ सही तरीक़ो पेश करे रहिया आहियूं। 22 तारीख़ रजब जी राति जो 10 वॻे उथी घर खे साफ़ सुथिरो करे धूप ॾिजे। पाण खे बि साफ़ विज़ू ऐं मुअतर कजे। पाणीअ में सवा सेर मैदो ऐं सवा सेर खंडु 14 टिकियूं मिलाए गिह में तरजनि। जॾहिं टिकियूं तयारु थी वञनि त कोरे ठिकर जे ठांव खे पाणीअ सां पाक साफ़ करे 7 टिकियूं हिकिड़े में 7 14 टिकियूं ॿिए में रखे।
लोबान या अगरबत्ती ॿारिजे ऐं न्याज़ फजर खां बैदि पहिरीं हेठि ॼाणायल मौजूदो पढ़िजे। उन खां पोइ सूरह फातिहा ऐं सूरह इख़लास ऐं 3 भेरा सलवात पढ़े। नज़र हज़रत इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम कजे ऐं हाजात तलब कजनि। इंशा अल्लाह हर नज़र कंदड़ जी दुआ मुस्तजाब थींदी। आमीन। मौजूदो कंहिं शहर में हिकु ग़रीब काठियर रहंदो जेको रोज़ानो झंग मां काठियूं करे मुश्किल सां पंहिंजे बचनि जो पेट भरींदो। नेठि हिकु ॾींहुं पंहिंजे घरवारीअ सां सलाह कयई त हिते रहण सां गुज़र सवलो नथो थिए, तंहिं करे आउं ॿिए शहर में वञी वधीक कमाए सघां ऐं बचनि जो सुठो गुज़र थी सघे। इहो सोचे हीउ ग़रीब काठियर रोज़ीअ जे तलाश में ॿिए शहर हलियो वियो, मगर उते बि हिन जो गुज़र न थी सघियो ऐं हर वक़्तु सोचींदो रहियो त कुझु पैसा गॾु थियनि त बचनि सां वञी मिलां ऐं उन्हनि जी ख़बर वठां त कहिड़े हाल में आहिनि। इहो सोचींदे हिन खे 12 साल गुज़री विया। न हिन खे अहल व अयाल जी का ख़बर मिली, न वरी संदसि घरवारीअ खे हिन जी का ख़बर पई। काठियर जे घरवारी पंहिंजे मुड़ुस जे वञण खां पोइ कुझु वक़्तु त उन जे आसिरे ते रही त मुंहिंजो मुड़ुसु ज़रूरु ख़र्चु मोकिलींदो, पर जॾहिं काठियर हिन खे कुझु बि ख़र्चु वग़ैरह न मोकिलियो त हीअ परेशान थी ऐं हिन जे बचनि जी फाका ऐं हिन जे बचनि हिते फाका अचणु लॻा। नेठि हीअ लाचार थी मुल्क जे वज़ीर जे महल में नौकिरी करे बचनि जो पेट पालणु लॻी। हिकु राति हिन ग़रीब ख़्वाब में ॾिठो त आउं महल में ॿुहारी ॾेई रही आहियां त जनाब हज़रत इमाम जैफर अलैहिस्सलाम बम असाबनि जे वज़ीर जे सहन में तशरीफ़ फ़रमा आहिनि ऐं पंहिंजे असाबनि ॾे मुतवजो थी फ़रमायाऊं त अॼु रजब जी 22 तारीख़ जी राति आहे। हज़रत ज़बान मौजूद बयान मां इरशाद फ़रमायो त को बि शख़्स केॾी बि मुश्किल में हुजे ऐं परेशान हुजे, जेकॾहिं मुंहिंजो नज़र करे मथे ॼाणायल हक़ ताला खे असांजो वास्तो ॾे, दुआ घुरे, उन जी हाजत रवा थींदी। ग़रीब काठियर जी ज़ाल जॾहिं ख़्वाब मां बेदार थी त सरकार जे हुकुम मुताबिक़ न्याज़ इंतज़ाम कयाई। होॾां संदसि ज़ाल 22 रजब सुबुह जो न्याज़ महिल नज़र इमाम करे रही हुई। हेॾां काठियर वण ते चढ़ी काठियूं वढे रहियो त ओचितो संदसि हथ मां कुहाड़ी निकिरी ज़मीन ते वञी पई ऐं हिकु आवाज़ महसूसु कयाई। वण त हलई कुहाड़ी ज़मीन मां कढियाई त उन जाइ ते कुझु पूरियल ॾिठाई। यकदमि उन जाइ खे खोटियाई त शाही ख़ज़ानो ॾिसण में आयुसि, जेको खणी सामान सफ़र तयारु करे पंहिंजे घर ॾे रवानो थियो। पंहिंजे वतन पहुची हिन आलीशान घर ठारायो ऐं पंहिंजे अहल अयाल सां आराम जी ज़िंदगी बसर करणु लॻो। हिकु ॾींहुं संदसि ज़ाल खेसि सॼो वाक़ियो ॿुधायो। तॾहिं काठियर चयो त वाक़ई साॻी तारीख़ ऐं साॻे वक़्त ते मूंखे इहो ख़ज़ानो हथु आयो हो। इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन जी आमद बा सादत अब्दुल मलक बिन मरवान जे दौरे हुकूमत में थी, जंहिं 86 हिजरी ताईं हुकूमत कई। पोइ 86 खां 96 ताईं वलीद बिन अब्दुल मलक तख़्त नशीं रहियो। अल्लामा ज़ीशान हैदर जवादी पंहिंजे तसनीफ़े नक़ूशे असमत जे सुफ़े नंबर 421 ते लिखे थो त वलीद बिन अब्दुल मलक अहिड़ो हाकिम हो जंहिं पंहिंजे हसीन जमील धीअ सां ज़ना कयो ऐं कंहिं उन अमल ते एतिराज़ु कयो त चयाई त माण्हुनि जी मलामत जो ख़्यालु करण वारो कॾहिं बि पंहिंजो मक़सदु न माने सघंदो। हिन हिकु भेरो ख़ाने कैबा जे छिट ते वेही शराब पीअण जो मनसूबो ठाहियो
कि जीअं दुनिया ते वाज़िह करे सघे त इस्लाम में ख़लीफ़े वक़्त जे वक़ार खां वधीक न कंहिं शइ जो वक़ार आहे ऐं न ई एतिराम। हिन जंग लाइ वञण वास्ते क़ुर मजीद मां फाल कढी त आयत संदसि मंशा जे ख़िलाफ़ निकिरी आई। हिन क़ुर पाक खे तीरनि जो निशानो बनायो ऐं चयो त क़यामत जे ॾींहुं पंहिंजे ख़ुदा खे चइजां त मूंखे वलीद पारा पारा करे छॾियो आहे। वलीद हिकु ॾींहुं अज़ान जो आवाज़ ॿुधण जे बावजूदि कनीज़ सां जमा करण में मसरूफ़ थी वियो। जॾहिं मुस्लमान निमाज़ पढ़ाइण लाइ सॾण आया त हिन कनीज़ खे पंहिंजो लिबास पाराए निमाज़ पढ़ाइण लाइ उमाड़े छॾियो ऐं मुख़लिस मुस्लमाननि उन कनीज़ जे इमामत में ई निमाज़ अदा करे वरिती। वलीद खां पोइ सुलेमान बिन अब्दुल मलिक चंद ॾींहं लाइ हाकुम बणियो। उन थोरे अरसे ताईं उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी हुकूमत रही। उन 100 हिजरीअ में यज़ीद बिन अब्दुल मलिक बरसरे इक़्तिदार थियो। 5 सालनि खां पोइ हिशाम बिन अब्दुल मलिक जो दौरु शुरू थियो जंहिं 20 साल हुकूमत कई। हू इंतिहाई चालबाज़, कंजूस, सख़्तु मिज़ाज, ख़ुदसर, लालची ऐं शकी मिज़ाज हो।